प्यारा शागिर्दो थर एजुकेशन यूट्यूब चैनल ने भली कार आऊं या कृष्णलाल परमार। अॻी वीडियो में असां सिंधी ॿिए किताब जो सबक सोरूं पढ़ियोसीं। अॼु असां हिन सबक जी मश्क कंदासीं। हिन मश्क जा 7 हिस्सा आहिनि। अचो त मश्क करियूं। हिन मश्क जो पहिरियों हिस्सो आहे हेठिन सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ सवाल आहे क़ाइदे आज़म जो सॼो नालो छा आहे। हिन जो जवाब आहे क़ाइदे आज़म जो सॼो नालो मोहम्मद अली जिन्ना आहे। बे सवाल है क़ाइदे आज़म विलायत में कहिड़ो इम्तिहान पास कयो। हिन जो जवाब है क़ाइदे आज़म विलायत में कानून जो वॾो इम्तिहान पास कयो। जीम सवाल है क़ाइदे आज़म के संदसि माउ छा चयो। हिन जो जवाब है क़ाइदे आज़म के संदसि माउ चयो त अब्बा रात जो एतिरो घणो छो थो पढ़ी। दाल सवाल है क़ाइदे आज़म माउ के कहिड़ो जवाब ॾिनो। हिन जो जवाब है क़ाइदे आज़म माउ के जवाब ॾिनो त अमां जेके माण्हू महिनत न कंदा से वॾे दर्जे ते कीअं पहुचंदा। हे सवाल है क़ाइदे आज़म लफ़्ज़ की माने ॿुधायो। हिन जो जवाब है क़ाइदे आज़म लफ़्ज़ की माने आहे तमामु वॾो अॻुवाण। हिन मश्क जो ॿियो हिस्सो आहे हेठिन जा उबतड़ लफ़्ज़ लिखो। मिसाल सुबुह जो उबतड़ लफ़्ज़ आहे शाम। उबतड़ लफ़्ज़ माने ज़िद। अचो त हिन लफ़्ज़नि जा उबतड़ लफ़्ज़ लिखूं। ॾींहं जो उबतड़ लफ़्ज़ थींदो राति। रोशनी जो उबतड़ लफ़्ज़ थींदो ऊंदहि। अछो जो उबतड़ लफ़्ज़ थींदो कारो। गर्मी जो उबतड़ लफ़्ज़ थींदो सर्दी। नओं जो उबतड़ लफ़्ज़ थींदो पुराणो। हिन मश्क जो टियों हिस्सो आहे क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना बाबति के बि 7 जुमला लिखो। अचो त लिखूं। क़ाइदे आज़म 5 दिसंबर सन 1876 ईस्वी ते कराची में ॼाओ। हिन जे पीउ जो नालो जिन्ना पूंजा हो। हिन शुरूआती तालीम सिंध मदरसे में वरिती। क़ाइदे आज़म ॾाढो होशियारु ऐं महिनती हो। क़ाइदे आज़म जी कोशिश सां ई पाकिस्तान क़ाइमु थियो। क़ाइदे आज़म 11 सितंबर सन 1948 ईस्वी ते वफ़ात कई। क़ाइदे आज़म जो मक़बरो कराची में आहे। हिन मश्क जो चौथों हिस्सो आहे हेठि ॾिनल लफ़्ज़नि खे पदनि में टोड़ियो जीअं आज़ादी खे पदनि में टोड़ियल आहे। आज़ादी आज़ादी 3 पदनि। अचो त हिननि लफ़्ज़नि खे पदनि में टोड़ियूं। पहिरियों लफ़्ज़ आहे महिनती। महिनती में 4 पदनि महिनती। अॻवाण। अॻवाण में 4 पदनि। पहिरियों पद अ, ॿियो पद ॻ, टियों पद वा, चौथों पद ण। विलायत। विलायत 4 पदनि। होशियार 4 पदनि। होशियार। नालेवारा 4 पदनि। नालेवारा। पद जो मतलब आहे लफ़्ज़ में आवाज़ केतिरा आहिनि। जीअं हिन लफ़्ज़ आज़ादी में आवाज़नि आज़ादी 3 आवाज़नि यानी 3 पदनि। हिन मश्क जो 5हों हिस्सो आहे हेठि ॾिनल जुमलनि में मुनासिब लफ़्ज़ विझी ख़ाल भरियो। लफ़्ज़नि में खे ते खां मां सां। अचो त हिननि जुमलनि में ॾिनल ख़ालनि खे भरियूं। पहिरियों जुमिलो आहे मैज़ ख़ाल किताब आहे। हिते लफ़्ज़ थींदो मैज़ ते किताब आहे। सलीम ख़ाल पेंसिल वठु। हिते लफ़्ज़ थींदो सलीम खां पेंसिल वठु। गिलास ख़ाल पाणी आहे। हिते लफ़्ज़ थींदो गिलास में पाणी आहे। लिखंदासीं थेले ख़ाल किताब कढ। हिते लफ़्ज़ थींदो थेले मां किताब कढ। मूं ख़ाल कलम ॾे। हिते लफ़्ज़ थींदो मूंखे कलम ॾे। असलम ख़ाल रांदि खेॾ। हिते लफ़्ज़ थींदो असलम सां रांदि खेॾ। हिन मश्क जो 6हों हिस्सो आहे हेठि ॾिनल जुमलनि में ज़मान माज़ी ऐं ज़मान हाल सुञाणे टिक मार्क जो निशान लॻायो। ज़मान माज़ी छा खे चइबो आहे। उहो ज़मान उहो वक़्तु जेको मटी वियो गुज़री वियो उनमें जेको कमु थियो उन ज़मान खे चइबो आहे ज़मान माज़ी। ऐं ज़मान हाल छा खे चइबो आहे। हलंदड़ वक़्त में कमु थिए उन ज़मान के चइबो आहे हाल। ज़मान हाल। आसमान ते झुड़ आहे।
ई हलंदड़ वक़्त जो जुमिलो आहे, ज़मान हाल जो जुमिलो आहे। टिक कंदासीं ज़मान हाल में। क़ाइद आज़म ॾाढो महिनती हो, हीउ ज़मान माज़ी जो जुमिलो आहे। टिक कंदासीं ज़मान माज़ी में। आउं सबक़ु पढ़ां थो, हीउ ज़मान हाल जो जुमिलो आहे। टिक कंदासीं ज़मान हाल में। उहे छोकिरा आहिनि, हीउ जुमिलो बि ज़मान हाल जो आहे। टिक कंदासीं हाल में। तौफ़ीक़ बाज़ार वियो, हीउ जुमिलो ज़मान माज़ी जो आहे, त ज़मान माज़ी में टिक कंदासीं। हिन मश्क़ जो 7हों हिसो आहे हेठि ॾिनल तस्वीरूं ॾिसी ऐं नाला पढ़ो। हीअ तस्वीर आहे मोहतरमा फ़ातिमा जना जी। हीअ तस्वीर आहे अलामा मोहम्मद इक़बाल जी। हीअ तस्वीर आहे लेडी नुसरत हारून जी। हीअ तस्वीर आहे सर अब्दुल्ला हारून जी। प्यारा शागिर्दो, असां ॿिए किताब जे सबक़ 16 जी मश्क़ कई आहे। ईंदड़ वीडियो में असां सबक़ 17 पढ़ंदासीं। अॼु जी हीअ मुंहिंजी ठहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे थर एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। महिरबानी।